हूअं त सहूलियत न हुजण वारी कंहिं जाइ ते हुजण करे पेशाब रोकण मजबूरी बणिजी वेंदो आहे, पर केतिरा ई माण्हू कमकार या पंहिंजी सुस्तीअ जे करे बि पेशाब रोकींदा आहिनि, जिन जो ख़्यालु हूंदो आहे त ही कमु करे वठां त पोइ पेशाब कयां थो, हू कमु करे वठां त पोइ पेशाब लाइ उथां थो। केतिरा ई माण्हू त वरी मोबाइल जे इस्तेमाल, टीवी या का फिल्म ॾिसण दौरान बि दिलि ऐं दिमाग़ में पिया सोचींदा आहिनि, पर पेशाब लाइ उथण में देरि कंदा आहिनि। पर छा तव्हांखे ख़बर आहे त इहा आदत तव्हां लाइ केतिरी ख़तरनाक आहे? जेकॾहिं पेशाब रोकण तव्हांजी आदत बणिजी चुको आहे त तव्हां गुर्दा ख़राब थियण जे ख़तरे में आहियो। इन अमल सां गुर्दनि में इंफेक्शन थी सघे थो। पेशाब रोकण जे करे पेशाब जो तेज़ाब ऐं लूणियाठ गुर्दनि जी सिहत खे तबाह कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं थोरे वक़्त लाइ पेशाब रोकण एतिरो नुक़सानकार नाहे हूंदो, पर तंहिं हूंदे बि ईअं न कजे त बहितर आहे, छो त इन सां ख़तरनाक नतीजनि सां मुंहुं ॾिसणो पइजी सघे थो। घणो वक़्तु पेशाब रोकण सां मसाने ते दबाव पवंदो आहे, जेको हली हली वॾो मसइलो बणिजी वेंदो आहे। मसानो ख़ाली करण सां पेशाब जी नालीअ में कुदरती तौर मौजूद बैक्टीरियाज़ खे तव्हांजे जिस्म मां ॿाहिरि निकिरण में मदद मिलंदी आहे, पर जॾहिं तव्हां पेशाब खे रोकींदा आहियो त बैक्टीरियाज़ ठहण ऐं वधण शुरू थी वेंदा आहिनि, जेके थोरे ई अरसे में मसाने ऐं गुर्दनि में इंफेक्शन जो सबबु बणिजी वञनि था, जेको तव्हांजी सिहत लाइ कंहिं बि हवाले सां सुठो साबित नाहे थींदो। पेशाब हुजण करे मसानो वधी वेंदो आहे ऐं पेशाब निकिरण खां पोइ उहो पंहिंजी शक्ल में अची वेंदो आहे। घणी देरि ताईं पेशाब रोकण सां मसाने जी सूरत मुख़्तलिफ़ थी वेंदी आहे, जेका हलंदे हलंदे ख़तरनाक बीमारी बणिजी वञे थी। पेशाब रोकण वारे माण्हुनि खे गुर्दनि में इंफेक्शन, गुर्दनि जी ख़राबी ऐं गुर्दा फेल थियण जहिड़ियूं ख़तरनाक बीमारियूं थी सघनि थियूं। उन करे जेकॾहिं तव्हां बि अहिड़ी ख़राब आदत में मुब्तला आहियो त पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयो। जंहिं वक़्तु बि तव्हांखे पेशाब अचे त ॿिया सभु कमकार छॾे सभ खां पहिरियों पेशाब करे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो।